दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी। छा पंजाबी ड्रामो बिल्कुलु हाणे ख़तमु थियण वारो आहे? आख़िरी किस्सा अचण वारियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, लॻे ईअं थो त ड्रामो तमामु जल्द ख़तमु कयो वेंदो, छो त हाणे सांवल पंहिंजे सौट खे परणाईंदो रुंडे वारनि जे घरां ऐं 10 लख चटी जेको आहे इहो सांवल माफ़ु करे छॾींदो। मां तव्हां कल्ह ई चयो, थी सघे थो माफ़ु करे छॾे। अहिड़े हिसाब सां जेको आहे रही ॻाल्हि हसीना जी, हसीना आख़िरी कोशिशि कंदी तो भॼण जी, लेकिन नाकाम थी वेंदी, जंहिंमें हुनखे पंहिंजे कीअ जी सज़ा मिलंदी। जेका हुन गुनाह कया, जेका हुन जुर्म कया आहिनि, उन में हू फाही में किरंदी वञी। रही ॻाल्हि सिकू जी, सिकू पंहिंजे भाउ जे सां वलू जो कीअं बि रुंडे वारनि खां वठंदो ऐं उन जो हक़ हिसाब थींदो। बाक़ी सांवल जेको आहे तमामु जल्द हाणे कासिम खे ऐं जाबर खे पकिड़े वठंदो। इन खे अहिड़ो सटको कुटको ॾींदो जो ही यादि कंदा, सदियुनि ताईं यादि कंदा। भाई ॻाल्हि इहा आहे त ड्रामो वाक़ई इख़्तिताम जी तरफ़ वधी रहियो आहे। मूंखे लॻे थो थी सघे थो 98-99 किस्तनि ताईं हिन ड्रामे जो 100 किस्तनि ताईं इख़्तिताम पूरो कयो वञे, वेंड अप कयो वञे। वीडियो पुको पंहिंजी पुॼाणी थी। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।